तारीख़ ते तारीख़ भी मिले जज साहब, पर इंसाफ़ नथो मिले। मुझो हिकिड़ो क्लाइंट वीचारो जिनजो केस 5 सालनि खां उठी पियो विढ़ा, पर हुनखे इंसाफ़ नथो मिले बाबा, अम्मा इंसाफ़ नथो मिले। बल्कि हू मुझो क्लाइंट उहो वीचारो मरी वियो हिननि हथनि सां पूरो थो मां। हाणे केॾा वञा? मुंहिंजी दिलि चवे थी त अॼु मां हिकिड़ी जजमेंट जारी कयां। केड़ी बाबा केड़ी? बाखर छो न तुंहिंजे भाउ खे उम्र कैद जो कैदी कजे। हाँ, शादी था कराए छॾी हुनखे। वेरी गुड डिसीजन। या तो मुंहिंजी दिलि वारी ॻाल्हि कई अथव। शादी कराईंदासीं त पाणे कैदी थी वेंदो। अम्मा अदा खे जेको इंसाफ़ करे न मां सम्झा थी, अदा खे शादी करणी आहे। पर जज साहब हाणे ईअं थी सघे थो त कंहिं होटल ते वेही हिकिड़े चांहि जे कट ते आउं पंहिंजा क्लाइंट ताड़ियां त मुंहिंजो क्लाइंट कहिड़ो फासंदो। पोइ ईअं न थिए उनखे 5 साल लॻनि। पर जज साहब ईअं न थिए त इन दौरान मूंखे कुझु थी वञे ऐं मुंहिंजो केस हीअ विढ़े। ही छा थो चई? केर विढ़ंदो तुंहिंजो केस? केर विढ़ंदो? छॾ न छो छॾिया? बाबा चओ छॾ। ॻाल्हियूं ॾिस केड़ियूं तो करे बाबा। ही तोखे छा थींदो? तोखे केर कुझु कंदो? इहा हालत आहे। ॾिस बाखा, मां चवां थी हथ करेस कननि मां। कौन से नींद मां केड़ियूं ॻाल्हियूं तो करे? अमीर खे चओ। शैतान केतिरो आहे। अम्मी हिन जे चक्कर में 24 कलाक मुंहिंजा कन ॻाढ़ा था रहनि। हाँ मां चवां थी तौबा कर। मां तौबा, पर ही केतिरो तंग थो करे। मां जा करे पकड़ींदी है ज़िंदगी तौबा कर। तौबा कर आइंदा न कंदी। न कंदो मां सुमणी न तुझे कपड़े में सुमारी तू। कॾहिं सॉन्ग तो गाए, कॾहिं रोटी तो